सकर मामा के ख़बर न्यूज़ सिंध हाई कोर्ट सकर बेंच में पीपल्स पार्टी MPA शहनाज अंसारी के क़त्ल केस की ॿुधणी थी आहे। अदालत में फ़रियादी धुर ऐं ॿिन्ही धुरियुनि जा वकील ऐं वास्तेदार बि पेश थिया आहिनि। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद क़त्ल केस में मुख्य जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। तव्हांखे ख़बर ॾिनी पिया सकर मां सिंध हाई कोर्ट सकर बेंच में पीपल्स पार्टी MPA शहनाज अंसारी जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया अदालत में फ़रियादी धुर ऐं ॿिन्ही धुरियुनि जा वकील ऐं वास्तेदार पेश थिया आहिनि। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद क़त्ल केस में मुख्य जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। राब्तो कयो आहे सकर में शाहिद चना सां। शाहिद आगाह कजो MPA शहनाज अंसारी जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे, छा तफ़सील आहे? बिल्कुल सिंध हाई कोर्ट सकर बेंच में पीपल्स पार्टी MPA शहनाज अंसारी क़त्ल केस जे जवाबदार पारां दाखिल ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत में फ़रियादी धुर जे फातिमा यामना अंसारी ऐं ॿिन्ही धुरियुनि जा वकील ऐं वास्तेदार अदालत में पेश थिया आहिनि। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ MPA शहनाज अंसारी जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार अख्तर खोख जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। जवाबदार पारां हेठियनि कोर्टुनि मां ज़मानत रद्द थियण बाद सिंध हाई कोर्ट सकर बेंच में दाख़िल दरख़्वास्त कराई हुई। मां तव्हांखे ॿुधायां त यादि रहे त 2 साल अॻु MPA शहनाज अंसारी खे नौशरो फरोज़ में फायरिंग करे क़त्ल कयो वियो, जंहिं ते MPA शहनाज अंसारी क़त्ल केस नौशरो फरोज़ जी मॉडल कोर्ट में ॿुधणी जे हेठि आहे। जी ठीकु आहे शाहिद, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।